आदाब आ कदीर पंहिंजे फेसबुक अकाउंट जी हिस्ट्री खे कढिबी आहे पंहिंजो जंहिंजी तव्हां निगरानी करणु चाहियो था त भाउ छा थो ॾिसे कहिड़ी शयूं सर्च थो करे कहिड़े अकाउंट खे विज़िट थो करे ऐं कहिड़े अकाउंट ते नज़र थो रखे काफ़ी शयूं माने पूरे अकाउंट जी जेकी बि हिस्ट्री हूंदी आहे उनखे ॾिसण जो तरीक़ो तव्हांखे फेसबुक पाण फराहम कंदो आहे त बाबा पाण जेको कस्टमर आहे उहो पंहिंजे फेसबुक अकाउंट जी हिस्ट्री ॾिसी सघे। सो तव्हांखे फेसबुक खोले करे जेके कुंड ते तव्हांखे 3 लाइन्स ॾेखारियूं 3 लाइन्स ॾेखारिजनि थियूं पियूं उन ते क्लिक कंदा उन क्लिक करण खां पोइ थोरो हेठि हलिया वञूं त तव्हांखे सेटिंग्स एंड प्राइवेसी जेको ऑप्शन ॾेखारे थो उन ते क्लिक करे तव्हांखे सेटिंग्स में वञिणो आहे ठीकु आहे। उन खां पोइ तव्हांखे थोरो हेठि स्क्रोल करिणो आहे हेठि स्क्रोल करिणो आहे हेठि वञिणो आहे तव्हांखे एक्टिविटी लॉग वारो जेको ऑप्शन ॾेखारिजे थो इन ते क्लिक कंदा बसि उन खां पोइ तव्हांजे साम्हूं ऑप्शन अची वेंदा पर जेको ऑप्शन आहे उहो आम मतिलबु आसान आहे सिधो संवाद आहे त बाबा यूआर पोस्ट मतिलबु तव्हांजी जेकी पोस्ट आहिनि उनजी तव्हांखे हिस्ट्री ॿुधाईंदी मतिलबु ख़ासि न आहे जेके तव्हां पोस्टूं कयूं तव्हांखे ख़बर आहे या जेके तव्हां बचे ॿार कयूं उनजी तव्हांखे ख़बर आहे। ॿियूं बि जेके ऑप्शन अचे थो त बाबा जेको तव्हांखे टैग जेकी शयूं थियल आहिनि उनजी हिस्ट्री अची वेंदी लाइक कॉमेंट जे उहे बि ख़ासि कोन्हे। उन खां मतिलबु इंट्रैक्शन इहो त बाबा कंहिं पोस्ट कई इहो माण्हू जेको जंहिंजो अकाउंट आहे कंहिंखे लाइक करे थो कंहिं कॉमेंट करे थो इहे शयूं तव्हांजे साम्हूं अची वेंदियूं। मेन जेको ऑप्शन आहे न उहो आख़िरी खां मथियों ऑप्शन जेको तव्हांखे ॾेखारिजे थो लॉग्ड एक्टिविटी यानी जेको अदर हिस्ट्री इहो जेको ऑप्शन ॾेखारिजे थो इनखे तव्हां क्लिक कंदा इते तव्हांखे ख़बर पवंदी त बाबा कहिड़ी शयूं ॾिसे थो कहिड़ी शयुनि जे बारे में सर्च करे थो कहिड़े मीडिया जे बारे में सर्च करे थो कहिड़ा अकाउंट सर्च करे थो। सो इहे शयूं तव्हां ॾिसी सघो था ऐं फेसबुक तरफ़ां तमामु बहितरीनु टूल आहे या चओ जेको पंहिंजे कस्टमर्स लाइ त बाबा पंहिंजे अकाउंट जी हिस्ट्री ॾिसी सघनि। सो हे जो वीडियो तव्हांखे किथे बि को मसइलो अचे हिन तरीक़ेकार में हुअं त सफ़ा आसान आहे तव्हां कमेंट्स बॉक्स में विझी सघो था अॼु वीडियो में एतिरो ई बाक़ी दुआ में यादि रखंदा अलाह हाफ़िज़।